जी अलीर साहब ॿुधाइजो त हिन साल कहिड़ियूं अहम तक़रीबूं ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम शामिल कया पिया वञनि, जीअं त भेटाईअ जे उर्स जे मौक़े ते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन हर साल तमामु घणी तादाद में पहुचंदा आहिनि, त हिन भेरे केतिरा ज़ाइरीन अचण जी उमेद आहे? जी तव्हांखे ॿुधायूं त हेल जेको पोयों मेलो आहे उन खां वधीक जेको आहे सो हिन साल जेको आहे सो मुतवक़िया आहे त माना लखनि जी तादाद में हर साल वैसे बि ईंदा आहिनि, पर हेल साल जेको आहे मेलो जेको शहर खां ॿाहिरि निकिरण जे सबबु जेको आहे सो माना माण्हुनि जी मुतवजो थी वियो आहे त ॿाहिरि जेको आहे सो मेलो हिकु वॾी तादाद में लखनि जी तादाद में माण्हुनि जो माना अञा बि इज़ाफ़ो थी वियो आहे। अचणु जेको आहे सो हींअर खां ई माण्हुनि जो अचणु शुरू थी वियो आहे। हींअर बि शहर सॼे में जेको आहे सो रश तमामु घणी थी वई आहे। माण्हुनि जी आमदो रफ़्त ज़ारीन जेका आहे सो जेको आहे सो वक़्फ़े वक़्फ़े सां अचनि पिया। अच्छा, ॿुधाइजो त जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उन जे लाइ कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि, जीअं पीअण जो साफ़ पाणी आहे, रिहाइश आहे, मेडिकल कैंप्स आहिनि या सफ़ाई सुथराई आहे, त उहे इंतज़ामनि जी छा सूरत हाल आहे? इंतज़ामनि जी इहा सूरत हाल आहे त यूनियन काउंसिल ऐं ज़िले काउंसिल पारां जेके आहिनि बिटशाह मोरी जेका बिटशाह जे दाख़िली रस्तो आहे जेको शाह साईं जे मज़ार ते वञे थो, उते काउंसिल टाउन कमेटी म्यूनिसिपल पारां जेको माना रस्ते रस्ते ते लखे ईंदड़ ज़ाइरीन लाइ जेके मिठे पाणी समेत थधे पाणी जा इतमाम सबील जा जेके स्टॉल लॻाया विया आहिनि, त मतिलबु ॿाहिरि खां जेके ज़ाइरीन जेका अचनि था अहिड़ी गर्मी में उन्हनि जे लाइ पाणी जा थधा स्टॉल लॻाया विया आहिनि। ऐं सिहत ते पाण अचूं त सिहत जे लाइ जेको आहे सो उन्हनि कैंपूं लॻायूं आहिनि डिस्ट्रिक्ट DHO मटियारी पारां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहर जा जेका चौक आहिनि, जीअं अलावाला चौक थी वियो, तंबूरा चौक थी वियो, या मेले जी जेकी जिते मेलो स्टेडियम लॻंदो आहे उते बि जेको आहे सो उन्हनि माना सिहत जा उहे कया आहिनि। बाक़ी सकाफ़त पारां जेको आहे सो जेके सिंध जी रवायत आहे जेकी सुघड़ कचारी, मलाखड़ो ऐं घोड़नि जी डोड़, इहा जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो हमेशह जीअं हलंदी आहे, हिन साल बि इन जी जेको आहे सो इफ़्तिताह थींदो ऐं इहो बिल्कुलु जारी रहंदो इहो। अलिरज़ा, सिक्योरिटी जे हवाले सां असांखे आगाह कजो त जेके सिक्योरिटी जा प्लान्स तयारु कया विया आहिनि, कहिड़ा हिफ़ाज़ती तरीक़ा जेके आहिनि उहे अपनाया विया आहिनि, या जेके चइजनि त CCTV कैमराऊं आहिनि, वॉक थ्रू गेट्स आहिनि, सर्च ऑपरेशन आहे ऐं कंट्रोल रूम जो को बंदोबस्तु आहे या न? हा बिल्कुलु, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त CCTV कैमरा जेके आहिनि सॼे शहर में जेको माना 80 खां वधीक CCTV कैमरा ऐं जंहिंमें मॉनिटरिंग रूम बि रखिया विया आहिनि, जंहिंमें ज़िले जा ऑफिसर ऐं मॉनिटरिंग रूम जेको आहे सो सर्च कनि पिया, CCTV कैमरा खे चेक कनि पिया। ऐं सिक्योरिटी जी अगरि ॻाल्हि पई थिए त पुलिस एहलकार जेका आहिनि 2500 खां वधीक पुलिस एहलकार जेका सो माना बिटशाह जे लाइ मेले जे लाइ तैनात कया विया आहिनि, जेके ज़ाइरीन ईंदा उन्हनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ, उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ उन्हनि खे माना 3600 पुलिस एहलकार तैनात कया विया आहिनि, जंहिंमें SSP, DSP, SHO समेत ASI काफ़ी एहलकार जेका आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी 3 ॾींहंनि ताईं सरअंजाम ॾींदा। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त वॉक थ्रू गेट जेका आहिनि दरगाह बिटशाह ते दरगाह ते बि लॻाया विया आहिनि, लेकिन शहर में बि लॻाया विया आहिनि ताकी ज़ाइरीन जेका अचनि था लखनि जी तादाद में उन्हनि खे सर्च करे, उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि खे चेक करे फुल प्रूफ करे पोइ जेको आहे सो उन्हनि खे अंदरि छॾियो पियो वञे। ख़ुदा न करे को अहिड़ो जेको आहे सो हादसो पेश अचे, उन करे जेको आहे सो माना फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम कया आहिनि। जी अलीरज़ा, ॿुधाइजो त शाह लतीफ़ जे पैगाम खे नौजवान नस्ल ताईं पहुचाइण लाइ हिन साल का नई सरगर्मी या प्रोग्राम शामिल कयो वियो आहे? जी बिल्कुलु, शाह लतीफ़ जे पैगाम खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ हींअर बि सकाफ़त खाते पारां जेको शाह साईं जो जेको राग आहे उन जो जेको आहे सो जेके यूनिवर्सिटी याफ़्ता आहिनि, जेका नौजवान अॼुकल्ह आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो सिखा जे लाइ बि हींअर जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो उन्हनि खे हिकु क्लास बि ॾिनी वेंदी आहे। ऐं मेले में बि उर्स जे लतीफ़ जे मेले में बि हींअर जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो इहो शाह जो राग जेको आहे सो 3 ॾींहं मुसलसिल हलंदो आहे, जंहिंमें माण्हू सिख्या बि हासिल कंदा आहिनि ऐं इहो लतीफ़ साईं जो पैगाम जेको आहे सो दुनिया ताईं इन तंबूरे जी तंद ताईं पहुचाईंदा आहिनि।